ये भी आपको बता दूं, मार्च के महीने में आर्मी चीफ को उनकी मुद्दत मुलाजमत में गैर मुहिना मुद्दत की तोसी की पेशकश भी की गई, मेरे सामने की गई। ये बहुत पुरकशिश पेशकश थी, लेकिन उन्होंने इसको भी ठुकरा दिया, इसलिए कि उन्होंने जो बुनियादी फैसला किया था कि इदारे को मुतनाज़ा रोल से हटा के आईनी रोल पे लाना है। इसमें दो राय नहीं है कि आप किसी को मीर जाफर कहें, मीर सादक कहें, आपके पास कोई शवाहिद ना हो तो ज़ाहिरी बात है इसकी जितनी भी मजम्मत की जाए ये कम है। ये मीर जाफर कहना, मीर सादक कहना, गद्दार कहना, न्यूट्रल कहना, जानवर कहना, ये इसलिए है कि उन्होंने, उनके अदारे ने गैर आईनी गैर कानूनी काम करने से इनकार कर दिया। जेकॾहिं तव्हांजो सिपह सालार गद्दार आहे त अॼु बि लिखी साणसि छो था मिलो। न्यूट्रल ऐं जानवर उन लाइ न पियो चयो वञे त असां का गद्दारी कई आहे, पर इहो सभु कुझु उन लाइ चयो पियो वञे त असां गैर कानूनी कम खां इनकार कयो। गैर कानूनी कम खां इनकार फर्द वाहिद या रुगो आर्मी चीफ न पर सॼे इदारे जो फ़ैसिलो हो। जेकॾहिं तव्हांजी नज़र में सिपह सालार ग़लत आहे त पोइ खेसि मुलाज़मत जे मुद्दे में वाद छो पे ॾियणु चाही। बेइतमादी रिथ नाकाम बणाइण लाइ अॻूणी हुकूमत आर्मी चीफ खे अणॼाणायल मुद्दे ताईं वाद जी आछ कई। उनमें का बि ॿी राय न आहे त मीर जाफर ऐं मीर सादिक जा लक़ब ॾियण जी जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम जी DGISPR सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान का आइन अपने शहरियों को बुनियादी हकूक़ की गारंटी देते हैं और उन हकूक़ में एक हक एहतजाज करने का भी। लिहाजा हमें किसी के लॉन्ग मार्च से, धरने से, एहतजाज से कोई इख्तलाफ नहीं करना चाहिए। और आपको मालूम है गवर्नमेंट के पास सुप्रीम कोर्ट ने इख्तियार दिया है कि वो सलामती की सूरत हाल, लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल को काबू करने के लिए जो भी उनके पास मसाइल हैं वो पूरे कार्य। जो आर्मी चीफ साहब ने कहा वो बात बिल्कुल ठीक है कि वो किसी को ये इजाज़त नहीं देंगे कि पाकिस्तान में सियासी या इक़्तिसादी अदम इस्तेकाम है। पाकिस्तान के तमाम लोगों का, हर शहरी का, हर जमात का बिला तफरीक हमारे पे मसावी हक है। DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम चयो आहे त मुल्क जो आइन एहतजाज करण जो हक़ ॾिए थो। असांखे कंहिंजे एहतजाज, लॉन्ग मार्च या धरणे ते एतिराज़ नाहे। जॾहिं घणा माण्हू गॾु थियनि त ख़तरो हूंदो आहे। मुंहिंजे इदारे ऐं एजेंसीअ जो कंहिं सां बि अना जो मसइलो नाहे। जॾहिं तव्हां नफ़रत ऐं विराइण जी सियासत करियो था त उन सां मुल्क में अदम इस्तेकाम पैदा थिए थो। पाकिस्तान नफ़रत जे करे ॿ टुकड़ा थियो हो। झूठ इतनी आसानी, रवानी और फरवानी से बोला जाए एक साइड से कि मुल्क में फितना और फसाद का खतरा हो, तो सच की लंबी खामोशी भी ठीक नहीं है इस मुल्क। मैं कोशिश करूंगा बिला जरूरत सच न बोलूं। कौम ने मेरे मनसब में मुझ पे ये बोझ डाला है कि मैं इन राजों को जो मेरे पास हैं, इन अमानतों को अपने सीने में लेके कब्र में चला जाऊं। लेकिन जहां जरूरत समझी मैं वो राज आपके सामने जरूर रखूंगा कि शहीद अरशद शरीफ की जिंदगी को पाकिस्तान में कोई खतरा नहीं। हुकूमत ने एक टीम बनाई है जो तहकीकात करने कीनिया जाएगी। हुकूमत ने जुडिशल कमीशन भी बनाया है और मैंने दानिस्ता तौर पर ISI के जो मेंबरान थे इन दोनों फोरम से निकाल ताकि कौम के सामने गैर जानिबदार 100% शफाफ तहकीक। इन साल मार्च खां असां ते वॾो प्रेशर हो। असां पाण फ़ैसिलो कयो त पाण खे आइनी किरदार ताईं महदूद रखणो आहे। जनरल बाजवा मुल्क ऐं इदारे जे हक़ में फ़ैसिलो कयो। ISPR जो सरबराह चवणु आहे त हू पंहिंजी ज़ात न पर इदारे जे लाइ मीडिया जे साम्हूं आयो आहे। कूड़ सां फितने ऐं फसाद जो ख़तरो हुजे त सच खे चुप रहणु न घुरिजे। अरशद शरीफ खे पाकिस्तान में के बि ख़तरा न हुआ। हू इदारे जे आफ़ीसरनि सां राब्ते में हूंदो हो। ISI ने बड़े वाज़े और प्रोफेशनल अंदाज में नेशनल सिक्योरिटी कमेटी को बता दिया था कि हुकूमत के खिलाफ किसी भी किस्म की साजिश के कोई शवाहिद नहीं मिले। यहाँ तक कहा गया कि साइफर को छुपाया गया। तो फिर सवाल यह है कि फॉरेन ऑफिस जो साइफर प्रोसेस कर रहा था, क्या उसने उसे छुपाया? और जो उस वक्त साइफर को हैंडल करने के जिम्मेदार थे, उनके खिलाफ फिर क्या एक्शन लिया गया? और अगर नहीं लिया गया कोई एक्शन उनके खिलाफ, तो क्यों नहीं लिया? और उनके नाम क्यों नहीं लिए जाते? ज़हन साजी के जरिए कौम और अफवाज पाकिस्तान में सिपाह और लीडरशिप में नफरत पैदा करने की मजमूम कोशिश की गई। पाकिस्तान और पाकिस्तान के इदारों को दुनिया भर में बदनाम करने की कोई कसर बाकी नहीं छोड़ी।
27 मार्च ते एक जलसे में कागज़ जो टुकड़ो हवा में लहराइण असां लाइ हैरान कंदड़ हो। क़ौमी सलामती मीटिंग बाबति ग़लति ख़बर हलाई वई। साइफ़र में कंहिं बि क़िस्म जी साज़िश जा सबूत न मिलिया। हर शइ खे गद्दारी ऐं रेजिम चेंज सां ॻंढियो वियो। न्यूट्रल लफ़्ज़ खे हिकु गार बणायो वियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त अहिड़ो बयानियो इख़्तियार कयो वियो जंहिंजो हक़ीक़तुनि सां को बि वास्तो न हो। पाकिस्तानी सफ़ीर खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वियो। मनसूबाबंदी तहत पाक फ़ौज में नफ़रत पखिड़ण जी साज़िश कई वई। साज़िशी अंसर चाहिनि था त फ़ौज खे कमज़ोर करे पाकिस्तान खे टोड़ियो वञे। असां खां ग़लतियूं थियूं हूंदियूं पर गद्दारी केर बि नथो करे सघे। माज़ी जी ग़लतियुनि खे 20 सालनि खां पंहिंजे रत सां धोई रहिया आहियूं। इतलात भी हैं कि अरशद शरीफ साहब मुल्क छोड़कर नहीं जाना चाहते थे। अरशद शरीफ UAE से कीनिया की जानिब उस वक्त रवाना हुए जब उनका दुबई का वीजा एक्सपायर हुआ। तो वो कौन थे जिन्होंने उन्हें वहां से जाने पर मजबूर किया? अरशद शरीफ की वफात से मुंसलिक किरदार वकार अहमद और खुर्रम अहमद कौन, और इसके लिए हमने हुकूमत से हाईएस्ट लेवल इंक्वायरी कमीशन की इस्तदा की। इन तमाम हालात व वाक़यात में ARY के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सलमान इकबाल साहब का जिक्र बार बार आता है। लिहाजा उन्हें पाकिस्तान वापस लाया जाना चाहिए और शामिल तफ्तीश करना चाहिए। इस सफाक मौत से कौन फायदा उठा रहा है, ये देखना बहुत जरूरी है। हम सबको इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट का इंतजार करना चाहिए। अरशद शरीफ की मौत ते एक पूरो बयानी ठाहियो वियो। वाक़े सां लाॻापियल हक़ीक़तुनि ताईं पहुचण अणतर आहे। इदारनि ऐं आर्मी चीफ ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। अरशद शरीफ खे मुल्क खां ॿाहिरि वञण ते कंहिं मजबूर कयो। असांजे इतला मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी ख़ासि हिदायत ते थ्रेट अलर्ट जारी कयो वियो, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त थ्रेट अलर्ट मख़सूस सोच तहत जारी कयो वियो। थ्रेट अलर्ट जो मक़सदु अरशद शरीफ खे मुल्क छॾण ते मजबूर करणु हो। DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त सलमान इकबाल शहबाज गिल जी गिरफ़्तारी खां पोइ अम्माद यूसुफ खे चयो त अरशद शरीफ खे ॿाहिरि उमाड़ियो वञे। सलमान इकबाल के देह वापस आने जांच में शामिल किया वञे। अरशद शरीफ की मौत जे आला सतही जांच थियण घुर्जे। असां सभिनी खे इंक्वायरी कमीशन जो इंतज़ार करण घुर्जे। अरशद शरीफ जे क़त्ल जो मामलो ॿिनि माण्हुनि जे तरफ़ वञे थो। पहिरां इमरान ख़ान ऐं सलमान इकबाल ॾांहुं वञनि था। साम्हूं आयल समूरनि हक़ीक़तुनि जी छंड-छाण कई वई वञे। कीनिया में तकरारी फार्म हाउस जी बि रिपोर्ट ॾिनी वेंदी। इमरान ख़ान क़ौम खे विरहाइण जी साज़िश करे पियो। हू मुल्क लाइ नासूर बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। दिफ़ाई वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त इमरान ख़ान समूरियूं लाइनूं क्रॉस करे चुको आहे। खेसि जेका बि ग़लतफ़हमी आहे जल्द निकिरी वेंदी। PTI चेयरमैन जो अॼु तफ़सीली तारुफ़ करायो वियो। पीपुल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾी मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ISI सरबराह ऐं DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस जी आजियां। संदसि चवणु आहे त DGISI ऐं DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस बेमिसाल तारीख़ी हुई। मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ इस्टेब्लिशमेंट जी आइनी किरदार नामुंतकिली अंतर आहे। पीपुल्स पार्टी 3 नस्लुनि खां जदोजहद करे रही आहे। जेकॾहिं फ़ौज कमज़ोर थी त पाकिस्तान खे नुक़सान थींदो। इदारे खे बचाइण लाइ इशारनि में ॻाल्हियूं कंदो आहियां। मुंहिंजी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश थी त मूंखे ख़बर हुई। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त अरशद शरीफ जी अमर खां पुछियो वञे त उनखे ख़तरो कंहिं मां हो। शीरिन मज़ारी वटि अरशद शरीफ सां चैट जा स्क्रीन शॉट मौजूदु आहिनि। साइफ़र जी जांच बदिरां लिकाइण जी कोशिशि कई पई वञे। माफ़ियाज़ कानून खां मथे आहे। सियासतदान एनआरओ घुरी रहिया आहिनि। इमरान ख़ान मूजिबि मथस केस ठाहिया विया। नाअहिल करण जी कोशिशि कई वई। मुल्क में अनारकी पखिड़िजी वई त केरु संभाले न सघंदो। संदसि हर शइ टेप पई थिए। उन करे हुन लॉन्ग मार्च जी तारीख़ कंहिंखे बि न ॿुधाई। PTI जी एहतजाजी तारीख़ पुरअमन रही आहे। असांजो लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। फैसलावादा वारी प्रेस कॉन्फ्रेंस माण्हुनि में ख़ौफ़ पखेड़ण जी कोशिशि हुई। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुननि 126 ॾींहं धरणो हयो पर कंहिंखे नुक़सान न रसायो। हू सम्झनि था त मुल्क में अदम इस्तेकाम अची चुको आहे। साइफ़र ते चयो वियो त हीउ संजीदा मामिलो आहे।
डिमाश करणु घुर्जे। जेकॾहिं साइबर हक़ीक़त न हो त पोइ उन ते डिमाश छो कयो वियो? अरशद शरीफ जे क़त्ल केस जी जांच में इमरान खान ऐं केपी जे वॾे वज़ीर खे बि शामिल कयो वञे। अरशद शरीफ जे कंहिंजे चवण ते पिशावर एयरपोर्ट ते सरकारी प्रोटोकॉल में ॿाहिरि वञण ते मजबूर कयो। इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद चयो आहे त इमरान खान पंहिंजी सियासत लाइ हर शइ खे दाव ते लॻाए रहियो आहे। हर गुज़रंदड़ ॾींहुं इमरान खान जो असुलु चहिरो अवाम आॾो वाइको थी रहियो आहे। ही आज़ादी मार्च न पर रत हाणू मार्च आहे। क़ौमी अंदाज़ो लॻाए त इमरान खान केतिरी हद ताईं अॻिते निकिरी वियो आहे। क़ौम कूड़े ऐं मुल्क दुश्मन जी ॻाल्हियुनि में न अचे। कीनिया में पुलिस की फायरिंग में मारिजी वियल सहाफ़ी अरशद शरीफ की इस्लामाबाद में तदफीन। फैसल मस्जिद जे सहाफ़ी अरशद शरीफ की जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सहाफ़ी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि की शिरकत। अरशद शरीफ की इब्तिदाई पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अची वई। पेम्स अस्पताल जे 8 रुकनी मेडिकल बोर्ड सहाफ़ी अरशद शरीफ जो पोस्टमार्टम कयो। इब्तिदाई रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ जो मौत मथे में ऐं साॼ फाटण सबबि गोली लॻण सबबि थियो आहे। गोली लॻण खां पोइ 10 खां 30 मिंटनि जे अंदरि संदसि मौत वाक़िअ थियो। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ जो दिलि, गुर्दे, फिफड़, मैदे ऐं जिस्म में मौजूदु दांत जे टुकड़नि जा नमूना लेबॉरेटरी मोकिलिया विया। कीनिया पुलिस की फायरिंग में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ के कराची प्रेस क्लब ॿाहिरां मेणबतियूं ॿारे भेटा पेश। सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां कराची प्रेस क्लब ॿाहिरां अरशद शरीफ की तस्वीर में मेणबतियूं ॿारी वियूं। मक़तूल सहाफ़ी जे रूह जे सवाब लाइ दुआ बि घुरी वई। वालारन कश्मीर से भारत की गैर कानूनी कब्जे खिलाफ लाइन ऑफ कंट्रोल के बिनी तरफन समेत सजी दुनिया में कश्मीरिन तरफा कारो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे 27 अक्टूबर 1947 से भारत वालारन कश्मीर में गैर कानूनी तौर ते फौज मोकिली हुई। 5 अगस्त 2019 से भारती एक तरफ़ी कदमन सबब वालारन कश्मीर में सूरत हाल वधी ख़राब थी वई। आलमी बिरादरी वालारन कश्मीर के मसले ते पंहिंजो किरदार निभाए। पाकिस्तान सदाई कश्मीर सां गॾु बीठल हूंदो। भल उनकी का भी कीमत अदा छो न करनी पवे। कश्मीर में रायशुमारी कश्मीर जो बुनियादी इंसानी हक़ है। अज वालारियल कश्मीर दुनिया जो सब का वडो जेल दिसण में अचे तो। असांजू दिलियूं वालारियल कश्मीर जे मज़लूम अवाम सां गॾु धड़कन थियूं। वालारियल कश्मीर जी आज़ादी शहीद भुट्टो जो अहद ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन हो। बदकिस्मती सां मोदी जी वालारियल कश्मीर में जारियत वक़्त पाकिस्तान में अवाम जी चूंडियल हुकूमत न हुई। पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे हा त सदर वज़ीर आज़म परॾे वज़ीर सुकून सां न वेहनि हा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो कश्मीर डे जे मौक़े ते पैगाम। परॾे मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 27 अक्टूबर 1947 तारीख़ जो कारो ॾिहाड़ो आहे। इंसानियत शर्मिंदा आहे। 75 साल पहिरीं अॼोके ॾिहाड़े ते भारत दुनिया जो बदतरीन गासिब मुल्क बणिजी साम्हूं आयो हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मुख़्तलिफ़ खातनि जो इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त स्कीमूं मुकमल थी वञनि थियूं पर SNA मंज़ूर नथी थिए। SNA आईन न हुअण सबबि स्कीमुनि जो फ़ाइदो अवाम ताईं नथो पहुचे। सिहत ऐं तालीम समेत ॿियनि खातनि जो जीअं ई स्कीमूं पूरियूं थी वञनि त उन्हनि जी SNA मुकमल थियणु घुरिजे। इमरान खान मुल्क लाइ सब खां वॾो सिक्योरिटी रिस्क करार। अरशद शरीफ जे क़त्ल खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। PTI चेयरमैन बिना कंहिं सबूतनि जे मुल्क में अजीब सूरतहाल पैदा करे छॾी आहे। हू सियासी मक़सदनि लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। सैयद नासिर हुसैन शाह चयो त लॉन्ग मार्च जे पुठियां जेकी मक़सद हुआ उहे ज़ाहिर थियनि पिया। माण्हू इक़्तिदार हासिल करण लाइ आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहिनि। बोर्ड मुतासिर नीगरी सां ज़्यादती कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾोह में इस्तेमालु थियल गाॾी बंदि कई वई।
DNA टेस्ट लाइ जवाबदारनि जा जुज़ा लेबॉर्टरी उमाणिया विया आहिनि। जल्द रिपोर्ट अची वेंदी। DIG ॾखण इरफान बलोच कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में ॿोॾ मुतासिर नीगरी सां इज्तिमाई ज़्यादती वारे केस जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट पारां नीगरी सां इज्तिमाई ज़्यादती वारे वाक़िए जो नोटिस वरितो वियो हो। उबावड़ो भरिसां शादी जी तकरीब में फायरिंग दौरान गोली लॻण सबबि नौजवान मारिजी वियो। रावंथी शहर में मलिक बिरादरी जी शादी जी तकरीब दौरान फायरिंग कई वई। फायरिंग में ज़ख़्मी थियल इमरान मलिक उबावड़े जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। जामछोरे भरिसां ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। 3 ॼणा फोत। सुपर हाईवे ते मेहरान पुल वटि हादसे में माउ धी ऐं पुट हयाती विञाए वेठा। फोतियुनि जा मड़ अस्पताल मुंतकिल। फोतियुनि जी सुञाणप नज़ीरा मरियम ऐं शहमीर ख़ासकेली तौर थी आहे। उबावड़े भरिसां हफ़्तो अॻु अगवा कयल नौजवान जी तशदुद वारी वीडियो धाड़ेलनि वायरल करे छॾी। वीडियो में धाड़ेलनि नौजवान खे ज़ंजीरुनि सां ॿधी तशदुद कंदे नज़र अचनि पिया। धाड़ेलनि हफ़्तो अॻु नौजवान अब्दुल कादिर कांजो खे उबावड़ो भरिसां अगवा कयो हो। धाड़ेलनि पारां मुखबी जी बाज़ियाबी लाइ वारसनि खां 30 लख रुपया भुंग तलब कयो वियो। T20 वर्ल्ड कप में ज़िम्बाब्वे पाकिस्तान खे 1 रन सां शिकस्त ॾेई छॾी। ज़िम्बाब्वे जी टीम टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में ज़िम्बाब्वे जी टीम 8 विकेटुनि जे नुक़सान ते 130 रन उठायूं। पाकिस्तान जी टीम 8 विकेटुनि जे नुक़सान ते 129 रन उठाए सघी। पाकिस्तान तरफ़ां रुगो शान मसूद बहितरीन बैटिंग करे सघियो। 8 बॉलुनि ते 44 रन उठायई। मोहम्मद रिज़वान 14, कप्तान बाबर आज़म 4, इफ्तिखार अहमद 5, शादाब खान 17, मोहम्मद नवाज़ 22, मोहम्मद वसीम 12 रन उठाए सघिया। शाहीन आफरीदी 1 रन ठाही। ज़िम्बाब्वे जे सिकंदर रज़ा 3, ब्रेडली नील एडवांस 2, ब्लेसिंग मिर्ज़ा ज़बानी लेविक ठोंगी 1 विकेट हासिल कई।